2002 खां वठी मूं बि मोबाइल फोन इस्तेमाल कई आहे। 60,000 70,000 80,000 ताईं आऊं बि विड़ियो आहियां मोबाइल सां। हाणे संभरियो वेठो आहियां, इंशाल्लाह हफ़्ते खनि में iPhone 11 वठंदुसि। 2,85,000 जी आहे। 2002 खां वठी हेसि ताईं मूंखे मस्जिद में वठी क़ुर मथे ते रखो, मूं फोटो कोन कढियो, न मूं फोटो कढियो, न मूं मूवी भरी आहे। अॼु जी कंहिंजो बि न मूं फोटो कढियो आहे, न मूं मूवी भरी। मोबाइल अहिड़ी इस्तेमालु कंदुसि जो ॿियो ॾिसे थो हुनजी गिग किरे। उहा त मां पाणी अचसि। इस्तेमालु जाइज़ कंदासीं, नाजाइज़ कोन कंदासीं। हीअं बि उथण जो फोटू, वेहण जो फोटू, लेटण जो फोटू, कुर्सी ते फोटू, गॾे ते फोटू, मोटरसाइकिल ते फोटू, बस ते फोटू, रोड ते फोटू, पार्क में फोटू, हज में फोटू, मस्जिद में फोटू, बैतुल्लाह में फोटू, एहराम में फोटू, तवाफ में फोटू, सफ़ा मरव में फोटू, मथे कुरान महिल फोटू। का शइ कोन थींदी। हिकिड़े माण्हू जे मोबाइल में 15-15 100 2,000 पंहिंजे संदसि जा फोटू आहिनि। ये फोटो तो 2,000 फोटो तो जेके मोबाइल में कढी रखिया आहिनि, ये खीर था ॾियनि। इन्हनि मां मखण थो निकिरे। मूंखे ॿुधायो त आउं बि शुरू थियां। छा एतिरा तव्हां फोटो कढिया आहिनि, पोइ तव्हांजे इज़त खे 4 चंड लॻाइनि? तव्हांजो प्रमोशन थियो आहे? तव्हांखे नौकरी मिली आहे? एतिरा तव्हां फोटो कढियो आहिनि, पोइ तव्हांखे इमरान ख़ान वारियूं मायूं कालू कनि त असां इमरान ख़ान मां हथ थियूं कढूं, हाणे वरी तो वटि थियूं अचूं। आख़िर छा थियो आहे? इज़त वधी, 4 चंड लॻा, प्रमोशन वधियो, नौकरी मिली, रोज़नि जी बरकत पई, घर में बरकत पई। आख़िर थियो छा आहे? मूंखे ॿुधाए त आउं बि शुरू थियां। हर शइ जो, हर पोज़ जो फोटो आहे। सिर्फ़ु 2 ॻाल्हियूं छॾियूं अथनि। आउं उन्हनि खे चवंदुसि त महिरबानी करे इहे 2 शयूं बि पंहिंजे ज़िंदगी जो तव्हां महफ़ूज़ करियो, त तव्हांजे ज़िंदगी जो हर हिकु लम्हो महफ़ूज़ थी वञे। हिकिड़ो जेॾी महिल बाथरूम में वञो, उन महिल मोबाइल खणी वञो। मूवी भरियो त कारखाने मां बोह कीअं थो निकिरे। ॿियो रात जो जॾहिं हम बिस्तरी था करियो न, उहा बि मूवी भरियो। महफ़ूज़ रहे हर अदा। गरक थी वई आहे कौम, गरक थी वई आहे। छोरा नंढड़ा नंढड़ा पितकू पितकू, हितड़ा छोरा टंग मां जले माण्हू उछल ॾेसि त नशो बि टपी वञे। मुफ्ती शफी साहब रहमतुल्लाह अलैह कराची वारा, मींहुं पइजी वियो, नमाज़ घर पढ़ई। मुफ्ती शफी जो पीउ वियो मस्जिद में जमात, फजर जी नमाज हुई। नमाज पढ़ी, मुफ्ती शफी जो पीउ मोटी घर आयो, थी नमाज ते कोन आए, थी मूं घर पढ़ी, बारिश पे हली। चई मुफ्ती थियो ई फतवान ते अमल तो करी। फतवा इहा आहे त जेकॾहिं मजबूरी आहे त माण्हू घर में पढ़ी सघे थो। जेकॾहिं इहा फतवा आहे त पोइ तकवा केॾां वई? तो जहिड़ो मुफ्ती जेकॾहिं घर में नमाज़ पढ़ंदो त पोइ मस्जिद आबाद केरु कंदो? शुक्र थियो जो आउं मस्जिद में वियुसि, हिकिड़ो मुअज़्ज़िनो ॿियो आउं, 2 ॼणा हुआसीं त जमात थी। जाइज़ त आहे,
जायज़ त आहे, ऐं को थो चवां ना जायज़ आहे। सब मौलवी मोबाइल को वठे वेठा कम कनि पिया।